अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उम्मीद आहे त बिल्कुलु ई ठीकु हूंदो, फिट हूंदो। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अॼु ई व्लॉग कयूं था स्टार्ट। सो अॼु जो टॉपिक आहे टूर जो। असां निकिरी रहिया आहियूं घर खां, बैग पंहिंजो सामान वामान पैक करे हाणे निकिता आहियूं। हाणे रवानगी आहे पंहिंजो। अॼु जो सीन इहो आहे त असां निकिरी रहिया आहियूं थर पार्क ते टूर जे लाइ। काफ़ी सारा असांजा फैंस वग़ैरह अॻिते मौजूदु आहिनि। इंशाल्लाह जेको बि सीन थियो, जेको बि हाल थियो, अव्हां सां पेश आहे। वीडियो खे स्किप न कजो, महिरबानी करे वीडियो खे पूरो ॾिसो। इंशाल्लाह अव्हांखे थर पार्क जो टूर ज़रूरु कराईंदासीं। अव्हां घरनि में वेठा हुजो ऐं असां तव्हांखे इंशाल्लाह ज़रूरु टूर कराईंदासीं। ऐं हुते हर मंज़र, हर नक्शो, हर जॻह तव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं। असां पंहिंजे घर खां निकिरी रहिया आहियूं ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो। गाड़ी जे इंतज़ार में आहियूं। गाड़ी जॾहिं अचे त पोइ एंटर थी हली वेंदासीं। त असांजे चैनल ते न आहियो त महिरबानी करे चैनल खे बि सब्सक्राइब कंदो ऐं बैल बटन ते लाज़मी प्रेस कजो, जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन अव्हांखे आसानी सां मिली सघे। ऐं वीडियो खे लाइक करणु न विसारिजो, महिरबानी करे वीडियो खे लाइक कंदव। हिकु अगरि पसंदि आयो त शेयर बि कजो। ओके, हलूं था। पीटा है थोरो साह पटियूं सभु असां सां गॾु आहिनि। सभु गाॾियुनि में आहिनि ऐं अॻियूं मंज़िल इंशाल्लाह तव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं। वीडियो खे स्किप न कजो। इंशाल्लाह थर पार्क जो मंज़र तव्हांखे ॾेखारींदासीं। मार्क्स उठारी हुए मार्क्स गाइस फाइनली असां मानी खानी लाइ अची वियासीं। ॾिसी सघो था नओं कोट होटल से मौजूद है। ॾिसी सघो था होटल को हिते, ठीकु आहे होटल ते मौजूद आहियूं ऐं उस्ताद सां मौजूद आहे गॾु। ॾिसी सघो था। हाणे चांहि वांहि पीआरंदो त मथे झूलंदो पोइ हलिया वेंदासीं। ठीकु आहे दोस्तों। स्टाफ नवकोट अञा हितां तक़रीबन 50 किलोमीटर पर अञा 8 किलोमीटर ठंडो आहे। 10 किलोमीटर अञा 20 किलोमीटर पंजवीह हितां 25 किलोमीटर मथे असां चढ़ी रहिया आहियूं। ॾिसी सघो था तमामु घणो हेठि आहे। हेठि जो मंदरु ॾिसी रहिया आहियो।
गाइस असां हिते मौजूद आहियूं जेके थर ई थर लॻी पियो आहे जबल ई जबल। सो हाणे चांहि पीअण जे लाइ बीठा आहियूं। सो ही दोस्त पंहिंजा मौजूद आहिनि होटल ॾिसी सघो था चांहि पीअंदा सिंध जो ऐं थर जो चांहि तमामु बहितरीनु ॾिसी सघो था माशाल्लाह। चांहि पीऊं था दोस्तनि सां गॾु ऐं मीर अज़हर मरी असां सां गॾु आहे चांहि थो पीए घर सलाद आहियूं जिंदगी चायो मैं तो तुम्हें खराब है। सो ही काफ़ी सारा दोस्त मौजूद आहिनि। नंढो होटल आहे तमामु बहितरीनु चांहि पीतो बोतल पीतो ऐं पकोड़ा वग़ैरह जेके हुआ सो खाधा। हाणे अॻिते हेॾे रवानगी आहे। हिकिड़ो नंढड़ो स्टॉप आहे। पहुंची जाओ वारिसा तो अल्लाह वारिसा जिया जिया अल्लाह वारिसा। अरे वाह निशानर वे राइट सारा चार ओ भजीवन तू मोदी नरवाना सारो जाग्यो की पाकिस्तान भजीवन तू मोदी नरवाना
जाॻियो थी पाकिस्तान भॼी वञ तूं मोदी मरवान सारो जाॻियो थिए थो माराणी जेॾो सम्झी पाण खे थो तूं हेॾो चालाक बनाही तुंहिंजे साथ में लानत छोथो सारा हिंदुस्तान सारो जाॻियो थी पाकिस्तान भॼी वञ तूं मोदी मरवान सारो जाॻियो थी पाकिस्तान भॼी वञ तूं मोदी मरवान सारो जाॻियो थी पाकिस्तान डांस में ऐं अञा बि जेके सो मज़ा थींदा तव्हांखे ॾेखारींदा हलंदासीं इनशाला असां सां गॾु रहिजो केॾा बि न वञिजो मिठी शहर के किले ते पहुंची ॾिसी सघो था पब्लिक तो दोस्तों असां गड़ी बंदर ते पहुंची वियासीं मिठी शहर जो गड़ी बंदर तमामु मशहूरु जगह है ऐं तो तमामु भलो शहर है तो असां इंजॉय था कयूं तमामु घणो माण्हू हिते रश जाम आहे उनजे करे सो फाइनली ॻाल्हि त असां मिठी जो तमामु बहितरीनु जगह गड़ी पार्क असां पुॼी ॿुधाई पियो आहे सो दोस्तों हाणे हिन में मुंहिंजो कोॾो न आहे सो असां पहुची वियासीं मिठी शहर में तमामु घणो रश आहे ऐं
फाइनली लाइटिंग जो सिस्टम हले पियो माशाल्लाह।